अस्सलाम वालेकुम तारन भरी रात संगत असी रेडियो पाकिस्तान हैदराबाद स्टूडियो में सूबाई नशरियाती राबते थे अमा सां मुखातिब आहियूं ही प्रोग्राम जिनजो प्रोड्यूसर आहे ख़ालिद हुसैन प्रोग्राम जा मुख़्तलिफ़ रंग अमा ताईं पहुचाए रहियो आहे फ़ारूक अहमद ख़ान ऐं अॼु असांजे प्रोग्राम में ड्यूटी रूम जे तवसुस सां असीं जॾहिं अमा जा नाला नशर कंदासीं त असांजो सहकारी मददगार आहे जमीलुर रहमान। अॼोको प्रोग्राम आउं पंहिंजी पसंदि जे उन्हनि सिंधी उर्दू फ़नकारनि उन्हनि शाइरनि अदीबनि ऐं धरतीअ जे उन्हनि ख़िदमत गुज़ारनि जे हवाले सां आउं अॼु ख़त पेश कंदुसि जिन सां वालिहाना प्यार कयो। जी हाँ, ही टे बुनियादी शख्सियतूं आहिनि जिन में उस्ताद नज़र हुसैन अज़ीम मौसीकार महनाज़ उस्ताद बुखारी ऐं उस्ताद मोहम्मद जुमन। इहो आहे अॼोके मुंहिंजे प्रोग्राम जो दाइरो ऐं इन दाइरे में असीं फिरंदा घिरंदासीं ऐं हिन जूं ॻाल्हियूं कंदासीं। जनवरी जे महीने जी निस्बत में इन्हनि सभिनी शख्सियतुनि में प्रोग्राम जो आगाज़ आउं उन अज़ीम मौसीकार जे नाले सां कयां थो जंहिंजे अॼु वर्सीअ जो ॾींहुं आहे। जी हाँ, उस्ताद नज़र हुसैन। उस्ताद नज़र हुसैन पाकिस्तान जे सवें मौसीकारनि में उहो अज़ीम मौसीकार जंहिं उर्दू गज़ल जे कंपोज़िशन्स में बेमिसल नालो पैदा कयो। उस्ताद नज़र हुसैन जे बारे में अव्हांखे शायदि इहा मालूमात बि हुजे त हुन जो बुनियादी तरह सां बेशक त पंजाबी ऐं उर्दू ॿोलियुनि सां ताल्लुक़ आहे पर हुन जो ॼमण हुन जी विलादत हुन जी पैदाइश हैदराबाद सां आहे। 17 अगस्त 1955 ते जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे नशरियात जो आगाज़ होमस्टेड हॉल वारी स्टेशन में थियो ऐं जॾहिं उन जो स्टेशन डायरेक्टर मोहतरम साईं हमीद नसीम साहब आहे ऐं उन जा ॿ प्रोड्यूसर डॉक्टर इलियास इश्की ऐं ॿियो प्रोड्यूसर असांजो MBA अंसारी साहब त शोबे मौसीक़ीअ में हिकु पासे मास्टर इब्राहिम ॿिए पासे उस्ताद मोहम्मद जुमन पर इन समूरी टीम में अकेलो अज़ीम मौसीकार सुरूद नवाज़ मैंडोलिन प्लेयर ऐं मौसीक़ीअ जे फ़न में हिकिड़े अज़ीम मौसीकार जे तौर ते जंहिं नौजवान जो वधि में वधि नालो हिन स्टेशन जे तवसुस सां थियो उनजो नालो आहे उस्ताद नज़र हुसैन। असां उस्ताद नज़र हुसैन जे नाले ॿुधण सां अखियूं झुकाए एहतराम कंदासीं छाकाणि त उन उर्दू ऐं गज़ल सां गॾोगॾु असांखे उस्ताद मोहम्मद जुमन जहिड़ो शागिर्द ॾिनो जंहिं उन जे नक्श क़दमनि ते हलंदे सिंधी मौसीक़ी जी बेमिसल ख़िदमत कई ॻायो ऐं बहितरीन तर्ज़नि खे सिंधीअ में मुतारिफ़ करायो। असांजो अॼोको प्रोग्राम हुनजो आगाज़ असीं पंहिंजे उन अज़ीम उस्ताद नज़र हुसैन जे आवाज़ ऐं संदसी मौसीक़ी में ॻायल कलीम उस्मानी जे गज़ल सां कंदासीं जेका हुन वफ़ात खां कुझु साल पहिरीं पाकिस्तान टेलीविज़न जे लाइ तर्ज़ तयारु कई ऐं पाण उन गज़ल खे मलका तरन्नुम नूरजहान खां बि ॻारायो पर असल में हुन जॾहिं पाण ॻाए उन नज़्म खे सोशल मीडिया ते रखियो त सभिनी चयो त जेके बि पाकिस्तान जा गुलूकार आहिनि उन्हनि में वधि हसीन अंदाज़ में इन गज़ल खे जेकॾहिं ॻायो आहे त ख़ुदि उस्ताद नज़र हुसैन। उस गैरत नाहीद की हर तान है दीपक शोला सा लपकता है आवाज़ तो देखो। उस्ताद नज़र हुसैन जो पंहिंजो आवाज़ पंहिंजी मौसीक़ी में ही कलीम उस्मानी जो गज़ल था ॿुधूं।
रात फैली है तेरे जुल्फ के आंचल की तरह असांजे उस्ताद नज़र हुसैन मौसीकार जे आवाज़ में असां ही गज़ल कलीम उस्मानी जो अवां जी ख़िदमत में पेश कयो जेको उन पाण गायो उन जी तर्ज़ पाण ठाही ऐं तारनि भरी राति असीं रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां जॾहिं ॿुधूं पिया त अव्हांखे ॿुधी हैरत ऐं मुसरत थींदी त असांजे उस्ताद नज़र हुसैन जो तालुक़ु पहिरियों मौसीकार हुयो हू रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो जंहिं 1955 में कैरियर जी इब्तिदा असांजे हिन स्टेशन सां कई ऐं असीं दिलि जी गहराइनि सां उनखे ख़राज अक़ीदत पेश करे रहिया आहियूं। महनाज़ जी हाँ फिल्म इंडस्ट्रीअ जी हिकिड़ो अहिड़ो हसीन आवाज़ जंहिंखे हर ॿोलीअ खे ॻाइण ते दस्तरस हासिल हुई जंहिं उर्दू पंजाबी ऐं सिंधीअ में बेमिसल ख़ूबसूरत गीत गज़ल नज़्म ॻाया। महनाज़ खे असां तारनि भरी राति में हिन करे यादि था कयूं त 19 जनवरी हुनजे विसाल जो हुनजी वफ़ात जो ॾींहुं आहे। हुन सिंधी मौसीक़ी में शाह लतीफ़ सरकार जे उर्दू वाइन खे ऐं मखदूम साईं तालिबुल मौला जे काफ़ियनि खे ऐं सिंधी फिल्मुनि में केतिरा ई ख़ूबसूरत गीत जेके आहिनि ग़ुलाम अली ऐं फ़ैरोज़ गुल ऐं ॿियनि मौसीकारनि जी मौसीक़ी में ॻाया। महनाज़ जंहिंजे वञण जो वक़्तु न हुयो पर पंहिंजे ज़ियाबुद्दीस जे ख़ासि जेको मर्ज़ आहे उन जे करे ऐं हार्ट पेशेंट हुजण जे करे हुन अमेरिका वेंदे वेंदे रस्ते में जहाज़ में पसा पूरा कया पर हुनजी तदफ़ीन सिंध जी धरतीअ ऐं सुपर हाईवे जे नज़द जेको वादी हुसैन कब्रिस्तान आहे उते हुनजी तदफ़ीन थी। असां संदसि वरसी जेका 2 ॾींहं अॻु में पूरे एतमाम सां मीडिया में मल्हाई वई इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया में महनाज़ खे यादि कयो वियो त असांजो फ़र्ज़ु आहे त असीं महनाज़ खे यादि करियूं। जी हाँ महनाज़ साहिबा जे आवाज़ में ही असीं हुनखे यादि कंदे मखदूम साईं तालिबुल मौला जी काफ़ी था ॿुधूं। पंहिंजे प्रियनि सां मखदूम साईं तालिबुल मौला जिन जी हसीन काफ़ी जीअं मखदूम साईं तालिबुल मौला जिन जी पंहिंजी शख़्सियत असां अव्हां जी ख़िदमत में पेश कई। मखदूम साईं जिन जे विसाल जी तारीख़ 11 जनवरी हुई ऐं असांजी महनाज़ 19 जनवरी ते असां खां जुदा थी। असांखे यादि कनि पिया मोहम्मद सफ़र गाबार ॻोठ में हाजी ख़ान गाबार मंठार गाबार कंवर ख़ान गाबार चवनि पिया त साईं मखदूम साहिब जिन खे असांजे बि दिलि घुरियो सलाम। महनाज़ असांजी बि पसंदीदा फ़नकारा हुई सुभान अल्लाह। पुनू ख़ान रुस्तम खां रुस्तम पंवर ऐं कोटड़ी रेलवे स्टेशन खां मोहम्मद ख़ान चांडियो ऐं मोहम्मद यूनिस चांडियो इन्हनि बि असांजे महनाज़ खे सिंधी ऐं उर्दू फिल्मुनि ऐं पंजाबी फिल्मुनि जे हवाले सां ख़ैराज तहसीन पेश कयो आहे। जमड़ाऊ में गुल मल्ला ऐं शेर जाम साहब में रेलवे जमादार आहिनि मोहम्मद यूसुफ ज़रदारी साहब। गुलाब लगारी में मोहम्मद इब्राहिम शंबाणी आशिक अली शंबाणी। गुट अब्दुल्ला लांडर में मोहम्मद सालेह लांडर है। लाल खान शाह मीर मोहम्मद अमीन ॻोठ रईस मोहम्मद नवाज़ ख़ान शंबाणी में सिकंदर अली शंबाणी। दुरेजी बलोचिस्तान में मोहम्मद असद छुटो मुमताज़ छुटो। शहर कोट नवाब में ग़ुलाम अली बुगटी ॻोठ पुनू ख़ान पंवर में जी रुस्तम पंवर तव्हांजो असांखे दिलदार बि नालो तव्हांजो पहुतो आहे। ऐं
असांखे ड्यूटी रूम में हीअ नाला पहुता आहिनि जमील रहमान वटि, गुट ग़ुलाम हुसैन जा लालाणी में नाज़ फ़क़ीर मोहम्मद जा लालाणी, मुख़्तियार नाज़ जा लालाणी, सिटी झोल में मोहम्मद नसीम हैदरी, फ़क़ीर मोहम्मद हैदरी, ॻोठ मिठू शाह में सैयद रियाज़ हुसैन शाह, ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकेली में मास्टर हबीबुल्ला ख़ासकेली, मोहम्मद अली ख़ासकेली, सिकंदर अली ख़ासखेली, ग़ुलाम अकबर शर ही पका चांग में ॿुधनि पिया, हिंगोरनो में मोहम्मद हसन शर, मोहम्मद अमीन शर, ऐं शहर दौड़ में मोहम्मद इस्माइल जाखरो, राजवा में वफ़ा मुनवर जमाली प्रोग्राम खे ॿुधनि पिया, ऐं पनू ख़ान पंवर रुस्तम पंवर जे नालो मूं वरितो, जमड़ा में मोहम्मद छुटल, ऐं असांखे उमरकोट में मोहम्मद अज़ीम कुंभार साईं जहिड़ा जेके मखदूम साईं जिन तालिबुल मौला जे हवाले सां बेपनाह मोहबत कंदड़ उहो असांजो हीउ प्रोग्राम ॿुधनि पिया, अब्दुल जलील लगारी, अब्दुल गफ़ार लगारी, मुज़म्मिल लगारी, हीउ बि असांजो प्रोग्राम बेहद मोहबत सां ॿुधनि पिया। उस्ताद बुखारी यकीनन असांजी सिंधी ॿोलीअ जा अज़ीम अवामी शाइर, ताज बेजो रखां न झोलीअ में तूं जुती ॾींहुं त मां झले वेहां, उस्ताद बुखारीअ जी वरसी या ईअं सालगिरह, ईअं सम्झो त असां में हू हर वक़्तु वरसी या सालगिरह जी निस्बत में न पंहिंजे अज़ीम शाइरीअ जी निस्बत में मौजूदु आहे। असीं प्रोग्राम जो हिकिड़ो हिसो वॾो तवील जेको उन्हनि जी वरसीअ जे ऐं उन्हनि जी यादि में उन जी सालगिरह जी निस्बत में ऐं संदन हिन नग़मे सां था शुरू कयूं। प्रोग्राम तारन भरी रात असीं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो मां सूबाई नशियाती राब्ते ते ॿुधी रहिया आहियूं। ऐं प्रोग्राम जो हीउ हिसो असां सिंध जे अज़ीम अवामी शाइर शेख अयाज़ खां पोइ सिंधी ॿोलीअ जे मक़बूल तरीन शाइर उस्ताद बुखारीअ जे गुफ़्तगूअ उन जे बारे में असीं वक़फ़ करे चुका आहियूं। उस्ताद बुखारी जा मुंतख़िब कलाम असीं ॿुधंदासीं छो त संदन 16 जनवरी जो हिकिड़ो ख़ासि हवालो आहे खेनि यादि करण जो, दादूअ जो जादू, अहमद शाह उस्ताद बुखारी, गीत असांजा जीत असांजी हुनजो पहिरियों शहरी मजमो जंहिंसां हुननि संदन शोहरत जो आगाज़ थियो। असांखे ख़ुशी आहे त असांजो हिकिड़ो तमामु सुहिणो जर्नलिस्ट हिन मरहले में असांखे जॉइन करे चुको आहे स्टूडियो में, हिन जो नालो आहे अज़मतुल्ला कुंबर। ऐं अज़मत असीं हीउ प्रोग्राम जो हिसो जेको आहे यकीनन तव्हां माशाल्लाह बहितरीन फीचर राइटर आहियो, तव्हां रिपोर्टर आहियो, हिकिड़ी मशहूरु सिंधी जी वॾी अख़बार सां वाबस्ता आहियो, तव्हांजो अदबी ज़ौक़ बि आहे। त आउं तव्हांखां पुछणु चाहींदुसि त उस्ताद बुखारी जो नालो तव्हां पंहिंजी कहिड़ी उमिरि में ॿुधो ऐं तव्हांखे हुनजी शाइरी कीअं थी लॻे? थैंक यू सो मच, ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां मुलाक़ात करे, ऐं हिकु हादसाती तौर ते पंहिंजी अॼु मुलाक़ात थी आहे। थैंक यू सो मच। उस्ताद बुखारी तमामु वॾो शाइर आहे। मूं जॾहिं प्राइमरी खां जॾहिं असां आयासीं ऐं हिकिड़ो ज़ाहिर तव्हां नंढपण खां मूंखे सुञाणो था, ऐं तव्हां सां मुलाक़ातूं थियूं ऐं अॼु बि प्रोग्रामनि में अचणु वञणु थियो, तॾहिं खां मतिलबु उस्ताद हूअं त असां गाना ॿुधंदा हुआसीं नंढे हूंदे खां, पर तॾहिं ख़बर पई त असांजे उस्ताद बुखारी जी शाइरी आहे, हीअ शाइरी उस्ताद बुखारी जी, ईअं मतिलबु कंदासीं। पोइ ख़ुशकिस्मती इहा आहे त MA उर्दू मूं कयमि, पोइ हुन में त पोइ अदबी ज़ौक़ त इलाही वधी वियो, अलाए शुक्र आहे त तव्हांजे साम्हूं आहियूं। अज़मतुल्ला कुंबर असां सां मुखातिब आहे। सूंहं तुंहिंजी संगीत जहिड़ी आहे, गुफ़्तगू लोक गीत जहिड़ी आहे। हीअ उस्ताद बुखारी जी हिकिड़ो हुस्नाक लहजे जो हिकिड़ो नंढिड़ो मिसाल मूं जी ख़िदमत पेश कयो। अज़मत आउं तव्हां खां पुछणु चाहींदुसि त उस्ताद बुखारीअ जा कलाम असांजे सिंध जे ज़बरदस्त फ़नकारनि हिक खां हिकु ॻाया आहिनि। तव्हांखे कंहिंजे कंहिंजे आवाज़ में उस्ताद बुखारी जा कलाम ॿुधण जो मौक़ो मिलियो आहे? उस्ताद मंज़ूर सखीराणी ऐं सरमन जो बि आवाज़ मूं ॿुधो अथमि, पर उस्ताद जी जेकी सुञाणप मूंखे जेकी लॻंदी आहे त
ॿिए कंहिं मतिलबु मुंहिंजी उमिरि में त मुंहिंजी जेकी टही हले पई त हुन में त उस्ताद मंज़ूर सखीरानी साहिबु आहे। ऐं फ़र्क़ु की चवंदुसि त मंज़ूर सखीरानी जो कलाम को ॻोल्हींदो जी जी संबिला जानी टाइप हुनजा एॾा ख़ूबसूरत कलाम आहिनि पर ऐं अज़मत तव्हांजो बि हिकिड़ो अदबी ज़ौक़ु आहे जी हा अज़मतुल्ला कुंभर जो पंहिंजो बि हिकिड़ो ज़बरदस्त अदबी ज़ौक़ु आहे त का क्वालिटी सम्झो था त उस्ताद बुखारी जी शाइरीअ जी हीअ क्वालिटी आहे जंहिंजे करे उहो तव्हांखे अट्रैक्ट थो करे। उस्ताद बुखारी हर टहीअ जो शाइरु आहे ऐं तमामु जीअं चवंदा आहियूं पाण अवामी शाइरु आहे न त झंग झर में जेको माण्हू जिते वेठो आहे उनखे पंहिंजे हुन में सम्झे थो ऐं हर ॿुधंदड़ हर पढ़ंदड़ इहो थो सम्झे त उस्ताद बुखारी त यार मुंहिंजे दिलि जी तर्जुमानी पियो करे। सो इहे कुझु ख़ासियतूं आहिनि ऐं नसीर साहिबु ॿियो हिकिड़ो तव्हांखे चवंदो त जेकी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे मतिलबु मूंखे अञा ईअं लॻंदो ई आहे शायदि मुंहिंजो इहो वहम गुमान हुजे त जीअं असां ॿियनि पंहिंजे अदीबनि शाइरनि खे एतिरो प्रमोट कयूं था ओतिरो शायदि असां पंहिंजे उस्ताद बुखारी खां सां उहा मतिलबु त जेको क़दुरु हूंदो आहे उहो असां न पिया कयूं या हुन सां उहो निभायूं न पिया। सो इहो तमामु सुठो थियो मूंखे ख़ुशी थी जीअं मां ॿाहिरि बीठुमि मां हींअर तव्हां ॾिठुमि प्रोग्राम त ॾिठुमि तव्हां उस्ताद बुखारी ते आहियो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी तॾहिं मूं स्टूडियो में अची तव्हांखे एप्रिशिएट कयो तव्हां असां उस्ताद आहियो पर मूंखे ॾाढी ख़ुशी थी न ईअं थियणु घुरिजे इलाही मतिलबु मुख़्तलिफ़ फोरम्स ते असां माण्हुनि खे हिन ख़ासि तौर ते असां ई टही नौजवाननि खे मतिलबु त इहा ख़बर हुजणु घुरिजे त कहिड़ो शाइर केतिरे क्लेबर जो आहे ऐं कीअं आहे उनजी मतिलबु उनजूं जेके लिखण आहिनि उहे ईअं आम कयूं वञनि ऐं उनखे मतिलबु वधि खां वधि जेको आहे उनखे कयो वञे मुंहिंजे ख़्याल में त उस्ताद बुखारी ते अञा तमामु घणो कमु रहियल आहे जेको थियणु घुरिजे। जी जी अज़मतुल्ला तव्हां ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई ऐं अज़मतुल्ला कुंभर हिकिड़ो ख़ूबसूरत जवान आहे जीअं असांखे चयो त उस्ताद बुखारी जवाननि जो शाइर आहे वर्स टहीअ जो झर झंग में ॻायो वेंदड़ शाइर आहे ऐं माशाअल्लाह क़दुरु शनासी एतिरी आहे जो हर वॾे फ़नकार उस्ताद बुखारी खे ॻाइण में एज़ाज़ भायो आहे। तव्हां एॾी जॾहिं सुठी गुफ़्तगू कई आहे त असीं तव्हांखे तोहफ़े में जेकॾहिं कुझु ॾियणु चाहियूं उस्ताद बुखारी जेको कलाम त अज़मतुल्ला कुंभर खे असीं कंहिंजी आवाज़ में उस्ताद बुखारी ॿुधायूं। मंज़ूर सखीरानी मूंखे लॻंदो आहे जीअं छा जो हिकिड़ो मुंहिंजे हिकिड़ो क्राइटेरिया जेके न माण्हू ठही वेंदा यार हीअ जेको कलाम आहे इहो मतिलबु हिन शाइर खे ही फ़न गुलकारी ॻाए सघे थो सुठो। सो नंढे हूंदे खां ई जेको मां ॿुधंदो आहियां मां त मंज़ूर सखीरानी खे ॿुधंदो आहियां हा मां तुंहिंजे बिना कुझु बि न आहियां ईअं मतिलबु त इलाही खोड़ सारा गीत आहिनि। अज़मत खे असीं उस्ताद बुखारी जो हिकिड़ो अहिड़ो गीत संदसी पसंदीदा फ़नकार मंज़ूर सखीरानी जी आवाज़ में ॿुधाईंदा हलूं था ऐं असांखे फ़ख़्रु आहे त असां उस्ताद बुखारी खे ख़ुदि बि इहो कलाम चूंगारींदे ॿुधो छो त उस्ताद बुखारी साईं पंहिंजे तर्ज़ूं पाण ई घणो करे अज़मत ठाहींदा हुआ। सो अॼु जेको हीउ नग़मो असीं तव्हांखे ॿुधायूं था इहो सम्झो असांजे दिलि जी तर्जुमानी आहे मुंहिंजे दिलि जी तर्जुमानी तव्हांजे लाइ त जी जीअं सां मिला जानी जानी वो जानी वो। प्रोग्राम तारन भरी रात रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे स्टूडियो में असीं अवां जी ख़िदमत में पेश पिया करियूं। प्रोग्राम जो प्रोड्यूसर ख़ालिद हुसैन है। प्रोग्राम जे हिननि ख़ूबसूरत रंगनि खे नग़मनि खे उस्ताद बुखारी जहिड़े अज़ीम शाइर जे इस्मनि खे अवां ताईं पहुचाए पियो फ़ारूक अहमद ख़ान। असांखे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे ड्यूटी रूम में मदद हासिल है जमीलुर रहमान ड्यूटी ऑफिसर जी जॾहिं त असांखे रेडियो पाकिस्तान मिठीअ में एजाज़ बलोच ॿुधे पियो ऐं प्रोग्राम जी तारीफ़ करे पियो गॾोगॾु असांजो रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते अयाज़ मेमण असांजे हिन प्रोग्राम खे ॿुधे पियो। मीरपुर बठोरो में अबू मेमण साईं चवनि पिया त उस्ताद बुखारीअ त असीं क़ुर्बान संदसि शाइरी संदसि गीत गज़ल बैत काफ़ियूं सभु असांजे सिंधी मौसीक़ीअ जो सिंधी ॿोलीअ जो सरमायो ऐं असांखे शाहजहान समो मंज़ूर अहमद समो टंडो बागो में अमा भाग भरी जेका संदन वालदा आहे उहो बि असांजी प्रोग्राम ॿुधे पई ऐं हीअ ख़ैरपुर नाथन शाह में असांखे हाफ़िज़ मोहम्मद अली खोसो सदा खोसो चवनि पिया त असां उस्ताद बुखारी खे बारहा पंहिंजे ख़ैरपुर नाथन शाह जे मुशाइरनि में रूबरू ॻाईंदे ईअं त तरनम सां पंहिंजा शेर पढ़ंदे ॿुधो ऐं असांजे इंतिहाई मक़बूल तरीन असांजे तरह जे फ़नकारनि में संदसि ॻाइण वारनि जेको आहे उन में हू पाण संदन आर्टिस्ट कलाम ॻाइण में बि फ़ख़ुरु महसूसु कंदा। सराड़ी में असांखे मोहम्मद ख़ान ज़रदारी साहिबु जिन ॿुधनि पिया ऐं शहर मक़सूद रिंद में अवामी शाइर अली गुल रिंद ऐं इंजीनियर फैज़ अली रिंद ज़हीर अली रिंद ज़मीर अली रिंद ज़फ़र अली रिंद तनवीर अली रिंद ॻोठ
आई गोट जरवार में रियाज़ हुसैन जरवार, आलम खान जरवार में वफ़ा इमामुद्दीन जरवार ऐं शफ़ीक अहमद जरवार, शहर 60 मील में ग़ुलाम मुस्तफ़ा जमाली, मोहम्मद मलूक जमाली, शहर कंबर अली खान में हाजी मोहम्मद रमज़ान गोपांग, आबिद हुसैन गोपांग ऐं शकील रमज़ान गोपांग, ॻोठ मलूक पहोड़ किपरो में अकबर अली पहोड़, जी हाँ किपरो में ई असांखे असांजी भेण मलका परी बि ॿुधे पई ऐं गॾोगॾु मासूमा असांखे भिक्षा में ॿुधे पई। ॻोठ सुखियो ख़ान शर में ग़ुलाम शबीर शर, मीर भठोरो में तबस्सुम सैफुल्ला खत्री, सुहेल अहमद खत्री ऐं उज़ैर अहमद खत्री, अबू मेमन साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजी ड्यूटी रूम ताईं पंहिंजो नालो पहुचायो। ॻोठ पालारो किपरो में मोहम्मद हारून मरी, ॻोठ उबायूं तलहार में अली मोहम्मद मला अब्दुल्ला जूनेजो, ॻोठ रईस मोहम्मद नवाज़ ख़ान शंबाणी में सिकंदर अली शंबाणी, ॻोठ मेवो ख़ासि कली में हाजी ख़ान ख़ासि कली, क़ाइम अली ख़ासि कली, उमरकोट में अर्जुन दास जय कुमार ओड असांजो हीउ प्रोग्राम ॿुधनि पिया। ऐं गॾोगॾु असांखे उस्ताद बुखारीअ जे हवाले सां जेके दोस्त ॿुधनि पिया उन्हनि में असांजो ख़मीसो नाज़ बलोच बदीन में आहे ऐं हिननि असांखां हीउ जेको सवाल बदीन में कुलसूम नाज़ बलोच त पुछनि पिया त महनाज़ जी फैमिलीअ में ॿिया केरु केरु ॻाइण वारा, त महनाज़ जी वालदा कचन बेगम मशहूरु ॻाइण वारी हुई, अख़्तर वसी अली हुनजो वालिद साहब रेडियो पाकिस्तान कराची सां वाबस्ता हुयो ऐं महनाज़ साहिबा छाकाणि त शादी न थियल हुई इन करे हुनजो को बि ॿार बचो कोन्हे। उस्ताद बुखारीअ जी शाइरीअ जी बुनियादी ख़ासियत उनजो सुरीलोपण आहे ऐं उस्ताद बुखारी सरकार हूअं त बैत बि लिखिया ऐं कुकण या कल्याण सदस्य अहिड़ो शाइरीअ जो मजमू आहे जंहिंमें उस्ताद बैत ज़बरदस्त मुख़्तलिफ़ लिखिया आहिनि ऐं उन खां पोइ उस्ताद बुखारी जी शाइरी जो जेको ॿियो रुख़ आहे उहो हुनजा क़िता आहिनि। झिरकी खे कॾहिं बाहि सॾींदा न आहियूं, झिरकी खे कॾहिं बाहि सॾींदा न आहियूं ऐं गिदड़नि खे बबर शेर मञींदा न आहियूं, सादा ऐं सबाजा त बराबरि आहियूं, ग़ैरनि सां मगर सूर सलींदा न आहियूं। हीउ संदन अवामी लहजो आहे जेको उस्ताद बुखारीअ जे क़ितनि में असीं उस्ताद बुखारी जो कलाम था ॿुधूं। वक़्तु तेज़ीअ सां गुज़रे पियो ऐं उस्ताद बुखारी साईं खे अक़ीदत भरियो सलाम पेश करण जे लाइ असां वटि मैसेजिस पहुता आहिनि। गुट फिदा हुसैन शाह में आरज़ू अल्लाह बचायो, फ़कीर मोहम्मद बलोच, हाकिम अली बलोच चवनि पिया त उस्ताद बुखारी जी अज़मतुनि खे असांजो बि सलाम। गुट गुलसन खोसे में मुमताज़ अली खोसो, कलंदर बख्श खोसो, गुट बुरड़ा ख़ैरपुर नाथन शाह में हाफ़िज़ मोहिब अली खोसो, मूंखे यादि पियो अचे त जानी खान बुरड़ो ॻोठ ख़ैरपुर में असांजो दोस्त कौसर बुरड़ो साहिबु माशाल्लाह असांजे रेडियो पाकिस्तान जो हिकिड़ो असासो कौसर बुरड़ो साहिबु असांजो प्रोग्राम ॿुधंदो रहे थो। गॾोगॾु ख़ैरपुर यूनिवर्सिटी शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ जा प्रोफेसर अमान भट्टी साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जहिड़ा हसीन इंसान आहिनि, तव्हां ज़हीन उस्ताद सदियुनि में पैदा थींदा आहिनि, तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो था, तव्हांजी वॾी महिरबानी। गुट साथी ख़ान मराठो में नज़ीर अहमद मरहटो ऐं मोहम्मद सुमार मेमण पंहिंजे ॻोठ में ॿुधे पियो। ॻोठ जो नालो मूंखे पूरी तरह सां सागी ख़ान फरो आहे या हाजी ख़ान फरो आहे। ॻोठ जान मोहम्मद में मोहम्मद इस्माइल लाशारी, हाजी गुलसन लाशारी। ॻोठ अमीर बख्श कलोई में मोहम्मद अमीन कलोई, माशाल्लाह फ़कीर अमीर बख्श कलोई असांजो ज़बरदस्त फ़नकार हो। शोरा बलोचिस्तान में ॾाढा हिस्पाणी मोहम्मद इसाक रिंद, चाचा फज़ुल रिंद। ॻोठ
मास्टर कोड़ल मैसर, शफ़ीक अहमद मैसर, नूर हुसैन मैसर, प्रीतम आबाद में सागड़ जेको आहे इलाइक़ो हुन में मोहम्मद रहीम बिरोही, अब्दुल रहीम बिरोही, खैरपुर मीरस में मोहम्मद इकबाल फुल्ला पोटो, ॻोठ इमाम बख्श पंवर में मोहम्मद खान पंवर, मोहम्मद मूसा पंवर, मोहम्मद लाइक पंवर, इस्लाम कोट में वफ़ा मोहन भील, शामू भील असांखे ॿुधनि पिया, जॾहिं त ही बेशुमार बेपनाह नाला आहिनि। अछड़ो थर में अब्दुल गफ़ूर राज, अहिड़े पिरिया सिटीअ में आजिज़ अमानुल्ला विस्तड़ो साहिबु, ऐं असांखे मोहम्मद आलम विस्तड़ो साहिबु ॻोठ जाम साहिब में ॿुधनि पिया। हाला पुराणे में असांखे सोज़ा अलाई साहिब जो ख़ानदान, इम्तियाज़ सोज़ा अलाई, जावेद सोज़ा अलाई, कौसर सोज़ा अलाई, ऐं तनवीर सोज़ा अलाई, फराज़ सोज़ा अलाई, असांजी भेण असीं भाग भरी भागुलदी सोज़ा अलाई साहिब जी न्याणी, ऐं मुंहिंजी भाॼाई बेगम सोज़ा अलाई बि असांजे ही प्रोग्राम राति जे हिननि तारनि भरी राति ॿुधे पई। ॾेथा स्टेशन में गौस बख्श गोपांग, वकार अली गोपांग, सदाकत अली गोपांग, मोहम्मद उमर, मोहम्मद यासमीन, मोहम्मद यासीन, ऐं गढ़ी ख़ैर मोहम्मद में ज़ुल्फ़िकार अली, अब्दुल मन्नान करतियो, अदनान ख़ान करतियो, जुडो में अली हसन ख़ासि अली शर, नवाब साहब में असांखे ताड़ो भील, ऐं नंगर ख़ान जमाली, मोहम्मद हाशिम जमाली, मोहम्मद ज़िक्रिया जमाली, मोहम्मद महराब जमाली, ग़ुलाम कादिर जमाली, मेहताब जमाली, लतीफ़ाबाद नंबर 6 में ग़ुलाम हुसैन सोलंगी, मोहम्मद ख़िज़र शर लिखनि पिया त आबिदा परवीन, उस्ताद ताजल बेवस। जी हाँ, असीं पंहिंजे के ईंदड़ प्रोग्राम में ज़रूरु ॿुधाईंदासीं। शहर शोरा बलोचिस्तान में मोहम्मद इसहाक रिंद, शाह मुराद हिस्बाणी, ॾाढा हिस्बाणी, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वरी यादि कयो। ॻोठ ख़ान रिंद में सईद ख़ान रिंद, सदाम अली रिंद, यूनिस सूबरो, ॻोठ जो नालो ॾिसो पूरी तरह सां न लिखिजी सघियो, सुमार शाह, सैयद यार हुसैन शाह, दीदार हुसैन शाह, अयाज़ हुसैन शाह। दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी। असांखे ॻोठ ढालू ख़ासि खेलीअ में ॿुधनि पिया नबी बख्श ख़ासि कली, मोहम्मद रहीम उर्फ़ पप्पू ख़ासि कली। असां गॾोगॾु अब्दुल हकीम दर्स बि असांजो हीउ प्रोग्राम ॿुधे पियो, पर असीं प्रोग्राम जी यादि कंदासीं उस्ताद मोहम्मद जुमन खे। जी हा, उस्ताद मोहम्मद जुमन जंहिंजी 24 जनवरीअ ते इंतिहाई अक़ीदत एतिराम सां उनजी वरसी मल्हाए बि रेडियो पाकिस्तान इनशाला पेश कंदो, ऐं असांजो प्रिंट मीडिया में बि असांजे अज़ीम जेकी शख़्सियतुनि उन्हनि वांगुरु उस्ताद मोहम्मद जुमन खे बि यादि कयो वेंदो। उस्ताद मोहम्मद जुमन खे असां ॾिठो, मूं से ॾिठा मां, जिनी ॾिठो पिरिन खे तनी सदीक़ आहे, करे न सघां ॻाल्हि ॾी। 24 जनवरीअ ते यकीनन रेडियो हैदराबाद ते सुठा हुन जा प्रोग्राम थींदा, पर मुंहिंजी दिलि चवे थी त आउं पंहिंजे हिन अॼोके प्रोग्राम में ख़राज अक़ीदत पेश कयां उस्ताद मोहम्मद जुमन जो आवाज़ अवां सभिनी जे नज़र। मोहम्मद ईसा छुट्टो तव्हांजो मैसेज हाणे पहुतो। जी दोस्त, तव्हां असांजो प्रोग्राम ॿुधो पिया, वॾी महिरबानी। तालिब कमराणी असांखे दादू में ॿुधे पियो, चए पियो उस्ताद बुखारी खे असांजो सलाम। मोहम्मद जुमन जे नज़ीम आवाज़ में असांखे जेकबाबाद जे रहमत अली जखराणी ऐं शौकत अली जखराणी बि यादि कयो। गुट नवाज़ जागीर ज़िले जेकबाबाद में शौकत अली जखराणी, रहमत अली जखराणी ही पुछनि पिया त उस्ताद मोहम्मद जुमन जे ख़ानदान मां हाणे को ॻाए थो? जी हा, उनजो फ़र्ज़ंद अवेज़ मोहम्मद जुमन आहे, जेको माशाअल्लाह ॾाढो सुठो ॻाए थो। ॻोठ जम्मू ख़ान ख़ासि खेलीअ में सैयद राज़ी शाह ही उतां जा आहिनि, हाजी ख़ान ख़ासि खेली, ज़फ़र अली ख़ासि खेली ही चवनि पिया त असांजो उस्ताद मोहम्मद जुमन जे अज़मतुनि खे सलाम। जुडो में असांखे अली हसन ख़ासि खेली चवे पियो त असांजो उस्ताद मोहम्मद जुमन जे अज़मतुनि खे सलाम। ही हो असांजो प्रोग्राम तारन भरी रात, जंहिंमें अॼु असां उस्ताद नज़र हुसैन महराज, उस्ताद बुखारी ऐं उस्ताद मोहम्मद जुमन खे यादि कयो। प्रोग्राम जो प्रोड्यूसर हो ख़ालिद हुसैन। प्रोग्राम जा मुख़्तलिफ़ रंग अवां जे आॾो पेश कया।
फारूक अहमद ख़ान असांजे ड्यूटी रूम में ड्यूटी ऑफिसर हो जमीरुर रहमान असीं वेंदे वेंदे जॾहिं असीं 11 ते पहुचांदासीं त ख़बरुनि ॾांहुं हलंदासीं ऐं मोकिलाणी हूंदी आहे हमेशह शेख अयाज़ जे हिन लफ़्ज़नि सां बिहार बि मिलंदासीं कंहिं दूर सितारे ते टियार बि मिलंदासीं सदाईं गॾु